मंज़िल धरतीअ ताईं ॻोल्हियां छो आकाश अनवर पीरज़ादे जो शेर आहे। ऐं हिन सॼी जेका पोएं सेशन में गुफ़्तगू थी उन में जंहिं उन जे अदबी सनफ़ जो ज़िक्र न थियो उन ते असां किताब आंदो आहे ऐं उन किताब जो अॼु महूरत बि थींदी ऐं असांजा ॿ नामियारा सीनियर कहाणीकार नावल निगार इख़लाक़ अंसारी साहब ऐं मोहम्मद अली पठान साहब उन किताब जो तारीफ़ बि पेश कंदा, जाइज़ो बि वठंदा। ऐं असां इहे सभु हवाला अनवर पीरज़ादे जा आलम आश्कार त हू इंतिहाई जदीद शाइर, भिटाईअ जो पारखू, दानिश्वर सहाफ़ी, मोहन जे दड़े जो मुजावर। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि असां चवंदा आहियूं त हू कहाणियूं बि लिखंदो हो त माण्हू हैरान थींदा हुआ त हू कहाणीकार बि हुयो त कॾहिं कहाणियूं लिखियईं, कीअं लिखियईं। त अनवर पीरज़ादो अकेडमी जो इहो मक़सदु हो त अनवर साहिब जी हर हिकु सिठ असां किताबी शिकिल में आणियूं, उनखे महफ़ूज़ कयूं। त अनवर पीरज़ादो अकेडमी हिन जे कहाणियुनि जो किताबु जंहिंजो नालो आहे अनवर पीरज़ादे जूं कहाणियूं, इन जी अॼु महूरत कयूं था। पहिरियों मुंहिंजे ख़्याल में महूरत करे वठूं। अनवर पीरज़ादो अकेडमी तरफ़ां अनवर पीरज़ादे जूं ही कहाणियूं 1971-72 में ही उन लिखियूं हुयूं ऐं 1971 ऐं 72 जे पननि ते जेके सफ़ा डुबरियल हिन वक़्तु ऐं 1971 वारी मस सां उहे लिखियल ॾाढी महिनत सां ही असां कंपोज़ करायोसीं। ऐं उहो असांजो दोस्त नईं बुगे साहब ॾाढी महिनत सां कंपोज़ कयो। ही ॾाढो यादगार शानदार हिकिड़ो किताबु आहे, 8 कहाणियूं आहिनि मजमूए में ऐं उन ते जाइज़ो वठंदो असांजो मोहम्मद अली साहब। महिरबानी करे कंसंट्रेशन सां थोरो ॿुधिजो। मोहम्मद अली साहब तव्हां हिन किताब जो महाग लिखियो आहे ऐं अनवर साहब जे कहाणियुनि जे रूह में लही तव्हां ही महाग लिखियो आहे। तव्हां आख़िर में लिखियो आहे त ही अनवर पीरज़ादे जो कहाणियूं जेके आहिनि उहे उनजो हिकिड़ो नओं पासो त आहे ऐं उहा हिकु दरियाफ़्त तौर ते असांजे आॾो अचे थो, पर साॻे वक़्तु जदीद सिंधी जेका कहाणी आहे उहो उन जो बि हिकिड़ो नओं तारुफ़ थो थिए ऐं उनजो हवालो थो थिए। उहो कीअं? साईं, हिननि कहाणियुनि मां हिकिड़ी कहाणी पुॼाणा पिरनि उहा मूं पढ़ी। अवल ईअं ई जीअं अवां ज़िक्र कयो त 70 जे उन मस सां लिखियल उहा कहाणी खूह खोटण जे हवाले सां उहा कहाणी लिखियल हुई। वाह, सिंधीअ में अहिड़ी कंहिं बि कहाणी कंहिं कहाणीकार न लिखी आहे जेका खूह जे खोटाईअ जो मंज़र उहा पेश करे। ऐं 70 जे ज़माने में अनवर साहब जेल में आहे। घणो करे हिननि कहाणियुनि जे लिखण जी जेका शुरूआति थी उहा जेल में थी। मुलाक़ात कहाणी मुंहिंजो दोस्त तालिब चनो साम्हूं वेठो आहे, हुन मुंहिंजे साम्हूं कहाणी पढ़ी त रोई वेठो। एॾो दर्द आहे हुन कहाणीअ में। ईअं ॿियूं कहाणियूं उहे मुंहिंजे अॻ में न गुज़रियूं मुंहिंजे नज़रुनि मां। सोणे रिसाले में कंहिं ज़माने में उहे कहाणियूं शाया थियूं। तारिक अशरफ साहब, क़ुर्बानीअ जी बकरी ऐं ॿियूं, ख़ुदा ऐं सरमायो ऐं ॿियूं कहाणियूं उन में तारिक अशरफ 70 जे ॾहाके में शाया कयूं। उनखां पोइ अनवर साहब जेका आख़िरी कहाणी लिखी उहा आहे काचे जी कहाणी। नसरी नज़्म जे अंदाज़ में लिखियल कहाणी आहे, पर दर्दमंद माण्हू जॾहिं उहा पढ़ंदो त हुनजे अखियुनि मां वाहुड़ वहंदा। सोकारे जो ॾुख उन कहाणीअ में जीअं आया आहे उहो अनवर साहब जे कलम जो कमाल हो। मुंहिंजो सीनियर कहाणीकार इख़लाक़ अंसारी साहब मूंसां गॾु वेठो आहे, जदीद कहाणीअ जो लेखक आहे। संदन वालिद अनीस अंसारी साहब बि जदीद कहाणीअ जो लेखक हो। अनवर पीरज़ादे जूं कहाणियूं जदीद कहाणीअ जे पसे मंज़र में उन्हनि जो जाइज़ो वठिजे त जदीद खां जदीद साईं खोट जेकॾहिं उन्हनि कहाणियुनि में अव्हांखे महसूसु थींदी
मोबाइल जी थींदी ज़मानो जीअं अॻिते वधियो आहे ब्लैक एंड वाइट ज़मानो हो जंहिं ज़माने में अनवर लिखियो फोटोग्राफ रंगीन न थियो सिर्फ़ु इहा बाक़ी मसइला सिंध उते ई बीठी आहे 300 साल अवल पिटाई ॾिते सिंध खे छॾियो सिंध उते ई बीठी आहे पंहिंजे दर्द सां सभिनी ॾांहुं ॾिसी रही आहे अनवर जूं ई कहाणियूं दर्द जो हिकिड़ो मंज़र पेश कनि थियूं ऐं जदीद कहाणी क़ुर्बानीअ जी बकरी कहाणीअ जी एंड अख़लाक अंसारी सरियलिस्ट कहाणीकार आहे सिंध जो ई वाहिद कहाणीकार आहे जंहिं सरियलिज़म खे कहाणीअ में आंदो ॿाहिरि हिकिड़ी सिन्फ़ उनखे तमामु कामयाबीअ सां लिखियईं ईअं अनवर पीरज़ादे 70 जे ॾहाके में क़ुर्बानीअ जी बकरी कहाणी सरियलिस्ट कहाणी करे लिखियईं हुनजी एंड जेका आहे ॾिसो त केॾी ग़ैर रवायती तजरीदी एंड आहे अजीब जेका आहे उहा जंहिं महिल उहा सूबेदार जी हुन सां उन औरत सां ज़्यादती थी थिए त कीअं हिकिड़े ॿिले जो किरदारु हुते आणे थो जेको हुनजे निड़ीअ में चक थो हणे छा त कहाणी आहे इहे सभु कहाणियूं अनवर साहिब जूं जॾहिं मुहाग लिखजण जे लाइ मुंहिंजे हथनि में आयूं मां हैरान थियुसि ही कहाणियूं रसूल बख्श पली जे 7 कहाणियूं लिखियूं पंहिंजी ज़िंदगीअ में मास्टरपीस कहाणीकार आहे सिंध हुन ते नाज़ कंदी आहे हुनजे 7 कहाणियुनि ते ईअं अनवर पीरज़ादे जूं 8 कहाणियूं जेके आहिनि अॼु हिनजी महूरत थी आहे सिंध हिन ते 7 ताईं नाज़ कंदी साईं ऐं ही किताब बि तव्हांजो ख़्वाब हो कहाणियुनि जो किताब जेके असां वटि नंढे हूंदे खां असां इहे किताब हिकिड़े फाइल में इहे कहाणियूं ॾिसंदा हुआसीं त मां ॾिसंदो ई कोन हुअमि त कहाणियूं हूंदियूं हाणे हिन में ईअं जीअं रवायती कहाणियूं हूंदियूं पर मूंखे वरी हिकिड़ी ख़्वाहिश बि हूंदी त अनवर साहिब जी इब्तिदाई ज़िंदगी उन जी आत्मकथा ईअं मिले उहा इब्तिदाई ज़िंदगी हुनजी कीअं आई तॾहिं हुनजो इहो शऊर कीअं हो जॾहिं मां कहाणियूं पढ़ियूं त हुनजी इब्तिदाई ज़िंदगीअ जी हिन में आत्मकथा बि आहे इहो पासो हा साईं इहो ॾाढो दर्दनाक पासो आहे डॉक्टर पीरज़ादो उन पंहिंजो नंढपण अहिड़े ग़रीब घर में मां हिननि जो उभरणु ऐं सॼी सिंध ते छाइजणु उहो हिकिड़ो मौजूज़ो आहे त हिन में कहाणियुनि में साईं अंदरि हू पंहिंजे घर जी हालत ॾसे थो त राति जो सीअ में जेको मनह में सुतल आहिनि मनह में कीअं उनजो जेको आहे हवाऊं अंदरि दाख़िल थियूं थियनि ऐं केॾी तड़प आहे हाणे त हे पकनि घरनि में था रहनि सॼो ॿल्ले में हाणे को लोड़ो नज़र नथो अचे पर लोड़नि में घर आहे जिते हिननि जो जनमु थियो चौधारी कंहिं कंहिं घर में का ओॾकी भिति हूंदी त हूंदी न त लोड़नि जूं भितियूं मैडम नौजवान आहे 22-25 सालनि जो जेल में पियो आहे कोर्ट मार्शल थी आयो आहे ऐं कहाणीअ में तो लिखे त हिते जेल जूं जेके दीवारूं आहिनि छत आहे हिते मां ॾाढो पाण खे महफ़ूज़ थो सम्झां माना मूंखे जॾहिं मुंहिंजा ॿार थधी हवा ऐं सियारे में लोहरीअ में मूंखे उनजे ढकण लाइ सवड़ न पई मिले मां पंहिंजे जिस्म सां पंहिंजा ॿार पियो ढकियां गर्मीअ जी हवा झूला ऐं हिते त मां ॾाढो ख़ुशि आहियां माना एॾो बहादुर जेल में ऐं नौजवान ऐं उहो जेके ख़तनि में बि पंहिंजनि माइटनि खे ईअं लिखंदो हो तॾहिं का परवाह न आहे हा हौसलो त इख़लाक अंसारी साहब तव्हां असांजा सीनियर मानाता कहाणीकार आहियो अनवर पीरज़ादे जो इहे बहसियत कहाणीकार तव्हां लाइ इहो पासो कीअं आहे ऐं तव्हां बहसियत कहाणीकार कीअं ॾिठो अनवर पीरज़ादो जो पहिरियों मुंहिंजो वटि तारुफ़ जेको थियो उहो हिकिड़ो नंढड़ो नज़्म हुयो वाह खटम ठिड़े जियां तुंहिंजी जवानी वाह खटम ठड़े जियां तुंहिंजी जवानी तूं थी मुरके रू थो सुरके वात करे थो पाणी पाणी वाह खटम ठड़े जियां तुंहिंजी जवानी अब हिकिड़ो नज़्म जेको आहे जंहिंमें एॾो वॾो लतीफ़ अहसासु हुजे त ज़ाहिर आहे त उनजो लेखक एतिरो ई नफ़ीस हूंदो ऐं नफ़ीस अनवर साहिबु हुयो ई जंहिं शयुनि खे सम्झो
अनवर साहब हिकिड़ो अजीब क़िस्म जी चेंज आणे छॾी सिंध में, ख़ासि करे जॾहिं हुन वरवाईअ जेल ई कालम लिखियो असांजे बरसात रिसाले में, लतीफ़ खे हिकिड़े नए अंदाज़ सां खणी आयो। वाह, एॾे नए अंदाज़ सां खणी आयो, साइंटिफिक अंदाज़ सां खणी आयो, जो हिते कंहिं बि नमूने सां अनवर साहब जंहिंखे पोइ अॻिते हली उन ते जेको कमु डॉक्टर तनीर अब्बासीअ कयो, ईअं ई हिकिड़ी कचहरीअ में ज़िक्र कयो असांजे अनवर साहब त लतीफ़ सरकार जेका आहे न सिर्फ़ु शाइर हो पर शॉर्ट स्टोरी राइटर हो। मिसाल ॾिनई त राति लधुम ख्वाब खतूरीअ में खासो, राति लधुम ख्वाब खतूरीअ में खासो, खतीअ में खासो के वुठा मींहं मलीर थे थियो तड़ तड़ तमाशो, चोरियां जो पासो जुसो ज़ंजीरनि में, ऐं डेॾी छिरकाईंदड़ जुसो ज़ंजीरनि में, ॼण हिकिड़ी मंसूम शॉर्ट स्टोरी आहे। अहिड़े नमूने सां जॾहिं स्टडी थी कजे अनवर पीरज़ादे साहिब खे, जॾहिं मां हिन जो पढ़ियुमि ॿ जीवन साथी, उन कहाणीअ में हुन फेमिनिज़म खे डिफाइन कयो आहे। जेको फेमिनिज़म असां ताईं पहुचे थो, जंहिं अंदाज़ सां असांखे ॿुधायो थो वञे या हिते एडॉप्ट थियल आहे सिंध में, टोटल उन खां उन दौर में लिखियल शॉर्ट स्टोरी आहे जेका 72 में लिखियल आहे, जंहिंमें उहो ॿुधाए थो त असां वटि औरत एतिरी शेयर था कयूं उनखे, ख़ासि करे सिंधी सोसाइटीअ में 2 ॿारे खां वठी घर ताईं औरत मर्द सां कुलो कुले में मिलाए हले थी पई, ऐं हुनखे कंहिं बि नमूने सां जेकॾहिं मर्द उन ते ज़ुल्म करे थो त उहो समाज जो रिएक्शन आहे। जेसि ताईं समाज में चेंज नथी अचे, समाज तब्दील न थींदो, तेसि ताईं मर्द ऐं औरत ते ज़ुल्म इन ई अंदाज़ सां थींदो रहंदो। तमामु ख़ूबसूरत कहाणी अथसि जीवन इन जी सर। अनवर साहब जी ज़िंदगीअ में उन जूं जेके ज़ाती लिखणियूं आहिनि, उन जी 2005 में उन जी शाइरीअ जो किताबु आयो। हीअ 71-72 जूं लिखियल कहाणियूं 2019 में छपियूं आहिनि किताबी सूरत में। इन जो केस कंहिं ते दाख़िल कयूं? देरि सां छो इहे किताब था छपजनि? केस असांजे अदबी अदारनि ते दाख़िल थियणु खपे। इन जो केस असांजे अदबी अदारनि ते दाख़िल थियणु खपे, जेके पंहिंजे आलमनि अदीबनि खे सहेड़नि नथा, उन्हनि जा किताब वक़्त सिर नथा छपजनि। हीअ त अनवर ख़ुशनसीब हो, असां ख़ुशनसीब आहियूं जो हुनजे टीजे जे मौक़े ते अवां अनवर पीरज़ादो अकेडमी ठाही, ऐं अकेडमी ठही त हुन जा इहे जेके फाइलनि में पयल हुन जूं शयूं हुयूं, हुन जा मज़मून हुया पिटाईअ ते लिखियल, सिंध ते लिखियल, मोहे जे दड़े ते लिखियल कहाणियूं हुयूं। 30 किताबनि जो मवाद आहे मैडम। अञा पोइ हिते खोड़ मवाद आहे अनवर पीरज़ादे जो मथां विसारियो, जेको 90 में हुन अवामी आवाज़ में रोज़ानो फ्रंट पेज ते लिखियो। उहो रहियल आहे एडिटोरियल, छा त हुनजी लैंग्वेज जी बलार वञे हुनजे ॿोलीअ तां, जेॾा हुनजा अखर सुहिणा, एॾो हुनजो फ़िक्र सुहिणो। असांजा अदारा बेहसी आहे उन्हनि में। 70 जूं कहाणियूं उन ज़माने में शाया थियनि हा। अनवर खे उत्साह मिले हा। अनवर कहाणीअ जे पासे ॾे अञा घणी विख वधाए हा। ईअं जीअं हुनजो हिकिड़ो ख्वाबु हो त मोहे जे दड़े ते मां हिकिड़ो ड्रामो लिखां, हिकिड़ी फिल्म लिखां, पर उन लाइ मूंखे सहूलियतूं मिलनि। साईं, मोहे जो दड़ो किताब तव्हां पढ़ो। सिंध टीवीअ खे ऑफर ॾिनी आई त मोहन जे दड़े ते मूंखां तव्हां लिखायो का ड्रामा सीरियल, त मां लिखी सघां। माना टीवी स्क्रिप्ट राइटर बि हो। त मोहे जे दड़े ते हुन हिकिड़ी ड्रामा सीरियल, हिकिड़ी फिल्म लिखणु पई चाही। उनजी आइडिया भेण रुबीना आबड़ो साहिबा, उनजी आइडिया अनवर साहब पंहिंजे मोहे जो दड़ो किताब में ॾिनी आहे। ॼण त हिकिड़ो नाविल आहे, ॼण त हिकिड़ो मुकमल ड्रामो आहे। उनखे आइडिया खे खणी जेकॾहिं को बि लेखक असांजो उनखे लिखंदो त मोहे जे दड़े ते हिकिड़ो शाहकार फिल्म में हिकिड़ी शाहकार
ड्रामा सीरियल ठही सघे थी। अनवर पीरज़ादे में इहा ख़ूबी साईं ज़रार साहिबु त हुनजे हर जुमिले में हिकिड़ी कहाणी हूंदी। वाह वाह साईं। हीअ असांजूं भेनरूं वेठियूं हूंदियूं, अनवर सां कंहिं तालुक में आयूं हूंदियूं, हुननि जो वेझो अज़ीज़ हुयो, ॻाल्हाईंदो हो त कहाणियूं ठहंदियूं साईं। को वेही लेखक लिखे हुनजे कहाणियुनि खे, हुनजो जुमिलो जुमिलो उन में कहाणी हूंदी हुई। हू एॾो वॾो कहाणीकार बि हो। भिटाईअ सां हुनजो इश्क़ु बाद में मुख़्तलिफ़ सेशन्स रखियल आहिनि, पर कहाणीअ में स्पेशली अनवर असां किसा कहाणियूं पंहिंजे वॾेरनि खां ॿुधंदा आहियूं, तॾहिं हिकिड़ो इमेज ठहंदो आहे। कहाणी, नाविल, ड्रामो, तसवराती हवाले सां लेखक लिखंदो आहे। हुनजी तसवराती सघ एॾी मज़बूत हूंदी आहे जेका हुन खां इहे शयूं लिखाईंदी आहे। तहक़ीक़ में तसवराती सघ जी ज़रूरत न पवंदी आहे, नाविल में, कहाणीअ में, फिक्शन में पवंदी आहे। अनवर वटि एॾो फिक्शन हुन ज़हन में भरियल हो, जीअं अख़लाक अंसारीअ ॿुधायो त भिटाईअ जो इहो बेत उनखे कहाणी करे अख़लाक बि बयानु कयो। इहो त शाहकार कहाणियूं भिटाईअ मां ॻोल्हींदो हो। हुनजो भिटाई किताब उनजो सबूत पेश थो करे। ईअं अनवर साहिबु जे हिननि कहाणियुनि जो वॾो क़द आहे साईं। ऐं हीअ असांजा हर मक्तब फ़िक्र जो माण्हू जॾहिं हिन खे पढ़ंदो त हुननि खे अनवर कहाणियुनि में नओं अनवर नज़र ईंदो। हाणे आइडियंस मां सवाल पोइ वठंदासीं, पर साईं कुझु अंडरलाइन कयूं न, कुझु ॻाल्हाइणु चाहियो त। हा न, मां इहो जीअं मोहम्मद अली पठान पीरीअ पुॼाणा कहाणीअ जी ॻाल्हि कई। पीरीअ पुॼाणा कहाणी हक़ीक़त में मॉडर्न क्लासिक आहे। वाह, एॾी शानदार कहाणी आहे। जेकॾहिं हक़ीक़त में हिन सेशन जो फॉर्मेट इहो ई थियणु खपंदो हुयो त हिन मां हिकिड़ी कहाणी पढ़णु खपंदी। ऐं पीरीअ पुॼाणा कहाणीअ में तव्हां ॾिसंदो त हिकिड़े ॻोठ में खूह थो खोटिजे। खूह नथो खोटिजे, ॼण जंग जो मैदान आहे। गोॾरूं थियूं अची वञनि ऐं संदरा था ॿधिजी वञनि, लाॻोठा था ॿधिजी वञनि, वठ थी वञे, नारा था लॻंदा वञनि, ऐं शाम ताईं जेको आहे सो उनजो तरो था कढी वठनि। उन में जेको उभायो आयो उनजो हीरो आहे, उहो एॾो शानदार ॾेखारियल आहे जो जेको आख़िर ताईं कोडर जो लपो हणी मन ताईं फिटी थो करे वञे। जंहिंखे ॻोठ जी हिकिड़ी बसरा, उहा बि पंहिंजे रोंबे में भड़ आहे ऐं सूंहं में सरस आहे। जेके तशबीहूं आहिनि एॾियूं त पावरफुल ऐं धरतीअ सां लाॻापियल आहिनि। हक़ीक़त इहा ई त इन कहाणीअ खे हिते पढ़ियो वञे आहे सेशन में त अञा वधीक उनजो थिए हा। पर उन में धाड़ेल थियण जा जेके फैक्टर्स असां वटि अचनि था, हिकिड़ो फैक्टर हिन में इहो बि ॼाणायो अथई त जॾहिं बसरा खे धाड़ेलनि सां गॾिजी वॾेरो अॻुवा थो कराए त उभायो जेको आहे हारप छॾे ऐं हू बि कोडर फिटी करे कुहाड़ी तिखी थो करे। जी अनवर साहब जे कहाणियुनि में फ़नी जेके घुरिजूं या उनजो क्लाइमेक्स, ऐं पर हाणे वक़्तु घटि आहे। आइडियंस मां को सवाल सुरैया मखदूम साहिबा पुछंदी। हा, इहो मुंहिंजे ख़्याल में तव्हां हूअं त इहो वॾो कमु आहे त तव्हां हे कहाणियूं छपियूं आहिनि, पर तव्हां मुंहिंजे ख़्याल में उन में ईज़ी ऑप्शन में विया आहियो। माना जेके तव्हांखे फाइल में कहाणियूं मिलियूं उहे ई तव्हां छपियूं आहिनि, जॾहिं त अनवर जूं कहाणियूं अञा वधीक आहिनि। मूंखे हिकिड़ी कहाणी छपियल ख़ासि करे यादि थी अचे जेका उन्हनि ॾींहंनि में ॾाढी पॉपुलर थी। मुंहिंजे ख़्याल में उहो बि 70s जो ई दौर हो। हिकिड़ी कहाणी लिखियल हुई सिंध यूनिवर्सिटीअ जे पस मंज़र में, त उन में हिकिड़े रोमांटिक जोड़े जो ज़िक्र आहे, पर उन में सिंध यूनिवर्सिटीअ जे तक़रीबन सभिनी नाले वारनि डिपार्टमेंट जो ज़िक्र थियल आहे। त उन में कीअं इहा कहाणी आहे, इहा मौजूदु आहे। त उन्हनि में छा थो थिए हिन किताब में, हिन किताब में उहा कहाणी न आहे। मां तव्हांखे ॿुधायां, हलो सही, मां तव्हांखे ॿुधायां, वेलकम था कयूं, वेलकम मां तव्हांखे ॿुधायां उन में छा हो। उन में मसलन इहो हो त अंग्रेज़ी डिपार्टमेंट में शेक्सपियर जा किरदार नचंदे नज़र ईंदा आहिनि। पॉलिटिकल साइंस में सियासत ते बहस थींदा आहिनि।
इहो इहा हिकिड़ी ऐं इहा कहाणी काफ़ी वॾी कहाणी आहे हिन में सभु शॉर्ट स्टोरीज़ ऐं हिन खां बि शॉर्ट स्टोरीज़ अञा बि हुन जूं ॿियनि रिसालनि में बि छपियल हुयूं जेके मूंखे यादि न थियूं अचनि सोजरो में छपंदियूं ॿियनि में बि छपंदियूं त मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे थोरी महिनत करणी पवंदी ऐं पोइ कहाणी वाधारे सां ऐं पोइ तव्हां वाधारे सां छपींदा पोइ तव्हांखे हुनजे कहाणियुनि जो ॿियो एडिशन ऐं उहो डेडिकेट तव्हांखे कंदासीं जेकॾहिं बचियूं त सो ॿियो सवाल असांजो सीनियर सहाफ़ी ज़ुल्फ़कार राजपर मुंहिंजो सुवाल मोहम्मद पठान साहिब खां आहे त मोहम्मद पठान ॻाल्हि कई त काफ़ी अनवर साहिब जी जेके शयूं रहियल आहिनि जेके शाइर तव्हां थोरो ॿुधाईंदो त हुन जेके जेल जूं जेके डायरियूं सखर जेल जी डायरी अथसि ऐं ॿी जेका हुन डायरियूं उहे पर त हुनजो मवादु पियो आहे महफ़ूज़ ऐं कंपेल थियो आहे जेल में अनवर डायरी न लिखी लिखंदो मूंखे यादि ईअं थोरा थोरा किथे किथे नोट किथे किथे लिखंदो बाज़ाब्ता तौर ते हुन डायरी न लिखी बाज़ाब्ता तौर ते अनवर जॾहिं लिखियो हू आर्टिकल्स लिखंदो हो आर्टिकल लिखी वरी उनखे छॾे ॾे पहिरियों दफ़ो हुन जेको ॼमी वई को किताबु लिखियो उहो सफ़रनामो लिखियईं मुंबई यात्रा जेको ज़रार पीरज़ादे ऐं मां हुनखे चयो त तव्हां हिंदुस्तान मां थी आया आहियो इहो सफ़रनामो लिखो त हुन ॼमी वई उहो सफ़रनामो लिखियो ईअं बाज़ाब्ता तौर ते ॿी का शइ अनवर कॾहिं ॼमी न लिखी पर हुनजो हर आर्टिकल उहो ॼमाए लिखियलु हर शइ हुनजी ॼमाए लिखियलु मोहम्मद अली पठान साहब इख़लाक़ अंसारी साहब जी महिरबानी ही सेशन ख़तम थो थिए हाणे अमर